साथियों, अॼु ॻाल्हि करियूं था पंहिंजे सुञाणप जी। मूंखे ॿुधायो त उन मां घणनि खे ख़बर आहे त असां सिंधियुनि जी कहिड़ी सुञाणप आहे। न न किन खे हूंदी ख़बर, पर मां ॿुधायांव थी त ॾिसो, अॼु जॾहिं असीं रस्ते ते हलूं था, 4 छोकिरियूं हलनि, रंग रूप साॻियो, उथण विहण साॻियो, पर ख़बर कीअं पए त हीअ गुजराती आहे या हीअ मराठी आहे या हीअ वरी सिंधियाणी आहे। इन लाइ मुख मां ॿोल निकिरंदा, ॿोली ॿोलींदासीं तॾहिं ख़बर पवंदी त असीं सिंधी आहियूं। हुनजो मतिलबु छा थियो? इहो ई त ॿोली असांजी आहे सुञाणप, ऐं इन सुञाणप खे असीं क़ाइमु रखंदासीं। ऐं इन जे लाइ असां सभिनी खे लॻी करे कोशिशि करणी आहे। जुदा जुदा नमूने सां असांखे सिंधी ॿोलीअ खे वधाइण जी हर मुमकिन कोशिशि करणी आहे। जीअं असीं नर्सरी रैम कॉम्पिटिशन करियूं था त बि हुन में भाॻु वठो, या वरी असीं घुरी रहिया आहियूं हिकिड़ो 24 कलाकनि जो दूरदर्शन चैनल। जे चैनल मिलंदो त सभिनी आर्टिस्टनि खे मौक़ो मिलंदो पंहिंजे कला जो जौहर ॾेखारण जो। सुठा सुठा प्रोग्राम थींदा, उन खां सवाइ असीं घुरी सघंदासीं पंहिंजो हिकु स्टेट। त तव्हां सभिनी खे इहो कमु पंहिंजो कमु सम्झी, पंहिंजी ज़रूरत सम्झी करिणो आहे। इन जे लाइ सोशल मीडिया ज़रिए अचो त छांइजी वञूं सरकार जे मथां, ऐं उहे बि अजब खाईंदा, अरे सडनली ओचितो सभई सिंधी उथिया आहिनि, जाॻिया आहिनि, हाणे घुरनि था पंहिंजो हक़, त असांखे 24 कलाकनि जो चैनल खपे। त ॿुधो, ॿुधायो कीअं कमु थींदो न। असांखे ई करणी आहे कोशिशि, ॿियो केरु करण वारो आहे ई कान। ऐं न सम्झिजो त असीं हिन में हाराईंदासीं, बिल्कुलु न। सिंधियुनि जे DNA में हाराइण लफ़्ज़ थिए ई कान। तंहिंजे करे असां सभिनी खे गॾिजी इहा जंग जोटणी आहे ऐं इहा खटणी आहे। अचो त गॾिजी करियूं कोशिशि, ऐं हाणे लिखूं, ख़त लिखूं, ईमेल्स मोकिलियूं, या वरी ट्विटर ते ट्वीट कयूं सरकार खे त असांखे पंहिंजो हक़ यकदमि ॾे। हिन साल असांखे इहो हक़ मिलण ई घुरिजे। कीअं कंदासीं गॾिजी कोशिशि, आहे न? अचो त करियूं कोशिशि अॼु ई।